नाज़रीन नवां खे अहम ख़बर ॾींदा पिया हलूं त रतो देरो में डॉक्टरियाणी जे मुबैना गफ़लत सबबि ॻोरारी औरत फ़ौत थी वई आहे। महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मोहम्मद असलम जी रिपोर्ट मूजिबि रते देरो जे भुट्टा वांढी पाड़े जी रवासी इरशाद अली जतोई जी घरवारी 3 वरनि जी रीमा ख़ातून वियम बाद फ़ौत थी वई। वारसन डॉक्टरियाणी ते मुबैना गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त LHV नज़ीरा खोखर चयो त वियम थी वेंदो, पर सॼो ॾींहुं इंतज़ारु कराए शाम जो जवाबु ॾेई लाड़काणे इस्पताल वञण लाइ चयो। हुन चयो त असां लाड़काणे वियासीं त घणी देरि थी वञण बाद औरत फ़ौत थी वई। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा पिया हलूं त रतो देरो में डॉक्टरियाणी जे मुबैना गफ़लत सबबि ॻोरारी औरत फ़ौत थी वई आहे। महबूब न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मोहम्मद असलम जी रिपोर्ट मूजिबि रते देरो जे भुट्टा वांढी पाड़े जी रवासी इरशाद अली जतोई जी घरवारी 3 वरनि जी रीमा ख़ातून वियम बाद फ़ौत थी वई। वारसन डॉक्टरियाणी ते मुबैना गफ़लत जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त LHV नज़ीरा खोखर चयो त वियम थी वेंदो, पर सॼो ॾींहुं इंतज़ारु कराए शाम जो जवाबु ॾेई लाड़काणे इस्पताल वञण लाइ चयो। हुन चयो त असां लाड़काणे वियासीं त घणी देरि थी वञण बाद औरत फ़ौत थी वई।